करमपुर लाड़ो भरसा नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे लंजो लाड़ो पुलिस चौकी ऐं रोड लगो इलाइक़े जे नामी गिरामी जुआरनि जी अॻुवाणी में जुआ जी टिकरी हलण लगी। रोज़ानो लखें रुपयनि जी थींदड़ जुआ सो इलाइक़े जा केतिरा ई ख़ुशहाल घराणा कंगाल थी विया। जुआ जी टिकरी ते कच्चे तोड़े पक्के जे घुरबल माण्हुनि जे अचण जो इंकशाफ भी थियो आहे, जंहिंसां इलाइक़े में ॾोही सरगर्मियुनि जो मामूल खां वधण जो ख़दशो आहे। नापरकोट थाणे जी हद इंडस हाईवे रोड जी सभ खां वॾी चौकी भरसां टिकरी जी सूरत में जुआ जो लॻंदड़ हिकु वॾो मेलो इलाइक़े जी ख़ुशहाली ऐं अमन अमान जे लाइ हानिकार साबित थींदो। इलाइक़े जे सुञाण सियासी समाजी ऐं मज़हबी धुरनि एसएचओ नापरकोट एसएसपी शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खां घुर कई आहे त नापरकोट थाणे जी हद में करमपुर लाड़ो भरसां मेन इंडस हाईवे रोड लंजो लाड़ो पुलिस चौकी लॻ जुआ जी टिकरी हलाईंदड़ अरिड़हनि ख़िलाफ़ कानून मूजिब कार्रवाई करे इलाइक़े जी ख़ुशहाल घराणनि खे कंगाली खां बचाइण सां गॾोगॾु कच्चे तोड़े पक्के जे घुरबल माण्हुनि खे जुआ जी टिकरी ते गॾिजण ऐं वज वठी इलाइक़े जो अमन अमान जी ख़राबी वारे अमकान खे बुंजो ॾिनो वञे। मेन इंडस हाईवे रोड जी पुलिस चौकी भरसां जुआ जी टिकरी हलण बि हिकु अलॻि